वमा उहिल्ल लिगैरिल्लाह वलहमुल खिंज़ीर अल्लाह खिंज़ीर जो गोश्त अवां जे मथां छा कयो आहे हराम कयो। हाणे ॻाल्हि त ॿुधो, असीं इन जानवर खां एतिरी नफ़रत कयूं था, नालो कोन वठो, कारो मिरू चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? कारो चयो सूवर, असीं ईअं था चऊं, हू छा थो चए? रिवायत में आहे चयो सूवर हे मुंहिंजा अल्लाह तो बनायो मूंखे कारो सूवर करे, पर बचायूं बेनमाज़ीअ खां। जंहिंजे लाइ असीं पिया चऊं त किन्नू आहे, पलीत आहे, बेकार आहे, नालो न खणो, ज़बान पलीत थींदी। रिवायत में उहो चवंदो आहे ओ मुंहिंजा अल्लाह तो मूंखे कारो करे पैदा कयो आहे, मूंखे बाज़ार जो बदसूरत करे पैदा कयो आहे, पलीत करे पैदा कयो आहे, पर जेका बेनमाज़ी जी नहुसत आहे उन खां त तो अल्लाह मूंखे बचायो। नतीजो कड़ो निकितो त जेको मुस्लमान कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॼाणी वाणी नमाज़ छॾे ॾे, नमाज़ न पढ़े, इन में जेका नहुसत ईंदी, नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, उलमा अहले सुन्नत, असांजो ख़ुसूसी मुक़र्रर जंहिंजो ख़ुसूसी ख़िताब आहे इहो पाण फरमा थिया आहिनि। अनक़रीब इंशाअल्लाह उन जो ख़िताब असीं ॿुधंदासूं ऐं बसि इहा ॻाल्हि जेका कयां पियो इहा पूरी करे इंशाअल्लाह साईं ख़िताब ॿुधंदासीं। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व मौलाना अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा
الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين عربی ارشل مچے ویو مہمان رب جو چیو یکون کو بیو ویو بلغ العلا بکمالہ दिल जी दुआ मंज़ूर छी दुनिया ता ज़ुल्मत दूर छी वयो मुल्क सारो नूर छी कशफ़त दुजा बिजमालिही तारीफ़ सुइले जी बेबयां कहड़ो कंदे आजिज़ ज़ुबान जंहिंजो मौला आहे मदह ख़ां सुनत जमी ख़सालिही इदरीस जी सबके सदा दस्त बस्ता इल्तजा मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लो अलैहि व आलिही अल्लाहुम्मा सल्ले व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमदाई सना खां बाद लाइके सद इज्जत व एहतराम स्टेज रौनक अफरोज आली मर्तबत उलमाए कराम व हुफ़ाज़े कराम व सादाते कराम मुअज़्ज़ज़ मेहमानाने ज़ी वक़ार ऐ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ जिनजी रोशनीअ में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जो ॻाल्हियूं अवां प्यारी जमात जी ख़िदमत में अर्ज़ करण जो इरादो आ। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे के खल्के कायनात मो गुनाहगार अदना हकीर के तिलावत करदा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी अल्लाह ताला मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह जियां तव्हांखे मालूम आ अॼोको ही अज़ीम व आली शान प्रोग्राम अंगारिया बिरादरी जे तरफा हजरत नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जे सिलसिले में ऐं संदिल बिरादरी जा जेके भी मुसलमान हिन दुनिया मां वफात करे विया
उन्हनि जे अरवाहन के ईसाले सवाब करण जी नियत सां मुनक़िद कयो वियो आहे। अल्लाह करीम जी बारगाह में दुआ आहे जिन दोस्तन ने हिन प्रोग्राम जे इनेकाद में जानी माली तावन कयो, अल्लाह पाक उन्हनि जो मेहनतों कोशिशों ऐं कावशों पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। मां समीमी कल्ब सां मशकूर ऐं ममनून आहियां। मुंहिंजो इंतहाई मोहसिन मुंहिंजो मेहरबान दोस्त भाउ हजरत अल्लामा मौलाना फाजिल जलील आलमी नबील बिरादरम सईं गुलाम अकबर ताहिरी दामत बरकातुमुल आलिया जो जिनजे तवसुत सां मो फकीर जे हिते हाज़िरी थी आहे, अल्लाह ताला तमा सां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। प्यारा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह जे 27 रजब शरीफ जो ॾिहाड़ो आहे। अजो के हिन बाबरकत गुज़श्ता रात में अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात तुझे मुझे महबूब नबिन जे सरदार आमना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्श ला मकान ते घुराए अल्लाह तबारक व ताला पंहिंजे दीदार से मुशर्रफ फरमायो। ऐं नबी पाक अलैहि सलातो वस्सलाम के अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात जेकी मोजिज़ाता फरमाया उन्हनि जो तादाद त हतमी तौर के मालूम ना है, पर बुजुर्गन आलमन तकरीबन 3200 मोजिज़न जो तादाद लिखियो आहे। हालांकि वडो तादाद आहे। महबूबन करीमन का अगे जेके नबी सगोरा आया के 2 मोजिज़ा के 3 मोजिज़ा के 4 के 5 ज्यादा में ज्यादा जेके मोजिज़ात मिलिया उहे हजरत सैयदना मूसा अला नबीना व अलैहि सलातो वसलाम के मिलिया, पर उन्हनि जो तादाद भी 9 आहे या 13 मोजिज़ा आहे। पर जडे तुझे मुझे महबूब पाक जी वारी आई, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात पंहिंजे महबूब पाक के मथे मुबारक जे वारन खां वठी पेरन मुबारकन जे तरिन ताईं सरापा मोजज़ो ही मोजज़ो बनाए ऐं वरी इख्तियार भी दिनो मुंहिंजा दिलबर हिते इंतहा ना है। जडे भी जिते भी मोजिज़े पेश करण जी जरूरत अचे त मुंहिंजा राणा इशारो करण अवां जो कम आ, उन शय के मोजिज़ो बनाए पेश करण मां रब्बुल आलमीन जो कम आहे। पर उन जे बावजूद भी नबी पाक अलैहि सलातो वसलाम जे जेके शायान शान मोजिज़ा आहिन से 2 मोजिज़ा जेके साईं जे शायान शान आहिन उहे 2 मोजिज़ा कहिड़ा? हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान, ॿियो मुंहिंजे महबूब पाक जो मेराज शरीफ। बाकी सिज के वापस करण, चंड के चीरण, वणन के हलाइण, कंकरिन का कलमा पढ़ाइण, आंगरिन मां पानी जो नदियों चश्मा जारी करण, ये मोजिज़ा जरूर हा, पर साईं जे शायान शान कोन हा। मुझे महबूब जे शायान शान जे कदे आहे त मुझे दिलबर जो मेराज शरीफ, हबीबन जो चाहे मेराज। अकल के मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो समाए जे को नथो ज़हन में गाल काल अची अचे, पर मञणो पवंदो त किथे मुल्क मदनीअ जो, किथे ला मकान आ उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान आ उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। ओ
किथे मुल्क मदनिया जो देश पे नूरी वेस पे नूरी जिब्रील पाक पे नूरी जन्या भी नूरी घोट भी नूरी आयो बुराक भी नूरी मदीने जे साईं जो अज खुदा मेज़बान आ उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ ओ किथे मुल्क मदनिया जो अरणा वरे हो अल्लाह साहिता वयो जन हाणे गरम हो बिस्तर करो लुडियो पे वयो वज़ू जो पानी एडी देर सा आया तकड़ा असां जो ईमान आ उते जल्द पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ ओ किथे मुल्क मदनिया जो किथे महबूब जो मुल्क मक्को पाक मक्के पाक का बैतुल मुक़द्दस जे पैदल वञ त 2 महीननि जो रस्तो पो बैतुल मुक़द्दस का पहिरियों आसमान 500 साल जो पंधा वरी उन आसमान जी मोटाई 500 साल वरी बियो आसमान 500 साल मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो इंसान जे अक़ल में इहा ॻाल्हि नथी अचे हिकिड़ो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके पाक मां निकिरे बैतुल मुक़द्दस मस्जिद अक़सा अचे मस्जिद अक़सा खां मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो सिदरतुल मुंतहा खां ला मकान जो सैर करे मुझो महबूब पाक मोटी अचे आसमान जो घड़ियों बुधाइन या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवा के 18 साल लगी चुका आहिर जमीन जे वक्त मुताबिक मुझे महबूब के 2.5 कलाक लगा ये गाल इंसान जे ज़हन में नथी अचे पर मेराज कराण वारो मुझो रब्बुल आलमीन ऐं मेराज ते वञण वारो दिलबर मोहम्मद करीम मुझे महबूब पाक जे मेराज जा जूटे मंज़िलूं आहिनि एक मस्जिद हराम का मस्जिद अक्सा वरी मस्जिद अक्सा का सिदरतुल मुंतहा ऐं सिदरतुल मुंतहा का वरी ला मकान 3 मंज़िलूं मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हकीकतों बेटे आहिनि नूरान बशरियत मुस्तफा ऐं नूरानियत मुस्तफा ऐं सिर्रियत मुस्तफा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब पाक के जेको मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं सैर करायो आहे इहो बशरी मेराज आहे को इंसान समझे सके तो इंसान जे अकल में समाजे सके तो सिदर अक्सा मस्जिद का वठी सिदरतुल मुंतहा ताईं मुझे महबूब पाक जो मेराज नूरानी सैरा नूरानी सफरा इनके अल्लाह पाक जा मलाइक समझे सगन था सिदरतुल मुंतहा का ला मकाल ताईं जेको सफरा वो न आलम के समझ में अचे न मुहद्दिस के समझ में अचे न इंसान के समझ में अचे न मलाइकन के समझ में अचे सिदरतुल मुंतहा का अगते मुझो हबीब किया वयो वा मुझा दोस्त उन सफर जो अहवाल या वो रब जाने जे दावत नहीं घुरायो आ या वो महबूब जाने जेको अल्लाह पाक जे दावत ते वनी रयो उन सफर जो के इदराक ना है जो तो सिर्रियत मुस्तफा जेका आहे
उन जो इल्म जिब्रील अमीन के भी ना आहे, सिद्दीक़ अकबर के भी ना आहे। मशहूर रवायत एक मर्तबा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हुजरे पाक पंहिंजे घर मुबारक में वेठा, दरवाजो बंदा, बहरा हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका आईया, अचे दरवाजो ठुकाए, मुझे महबूब पाक फरमायो मन बिल बाब, केरा दरवाजे ते, अर्ज के या रसूल अल्लाह मा आयशा, मुझे महबूब फरमायो मन आयशा, आयशा केड़े, या रसूल अल्लाह बिनते अबा बकर, मुझे हबीब करीम फरमायो मन अबा बकर, अबू बकर केरा, ओ मुंजा दोस्त जदे हबीबन करीमन इया गुफ्तगो कए, अम्मा आयशा सिद्दीका जेका असा मोमिनन जी मां ऐं नबी पाक जी पाक घर वारे आहे, असा मोमिनन जी मां नबी पाक जी घर वारी। हुजूर फरमायो केरा, या रसूल अल्लाह मां आयशा, फरमायो आयशा केड़ी, या रसूल अल्लाह अबू बकर जी दी है, पर फरमायो अबू बकर केड़ो, हालांकि सैयदना सिद्दीक अकबर जे ला मुझे महबूब छा फरमायो, पर करीमन फरमायो तो दुनिया में जिन मोते एहसान कया, थोड़ा कया, चंगायो भलायो कयो, मां लाहे छड़िया, हाने कायनात ते मुझो एहसान आ, मुझे जात ते कंहिंजो एहसान नाहे, इया फरमाए वरी पान फरमायो हाँ मगर अबू बकर जा मोते एहसान आहिन, अबू बकर जो मूंसां भलायो थियल आहिन, जंहिंजो बदलो मां अबू बकर के न ॾिनो आ, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो रब पाक अबू बकर के उन जो बदलो अता फरमाईंदो। मुंहिंजे महबूब इया इरशाद फरमायो, हिकिड़ो असहाबी उथे बैठो, अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, अल्लाह पाक अबू बकर के जेको अवां सां कयल एहसानन जो बदलो ॾींदो उहो कहिड़े अंदाज़ में ॾींदो, उन जी शक्ल कहिड़े हूंदे, उन जो मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो छा हूंदो। मुंहिंजे हबीब फरमायो गुलामो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह पाक मां महबूब करीम खे मक़ाम महमूद अता फरमाईंदो, उन मक़ाम महमूद ते अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात टे कुर्सियूं लॻाईंदो, विच वारे कुर्सीअ ते मां मुहम्मदुर रसूलुल्लाह वेंदुसि ऐं साॼे पासे वारे कुर्सीअ ते मुंहिंजो ॾाॾो हज़रत इब्राहिम खलील अल्लाह के व्यारो वेंदो ऐं खाॿे पासे मां मुस्तफा जो यारे गार अबू बकर सिद्दीक हूंदो। साईं फरमायो टे कुर्सियूं हूंदियूं मक़ाम महमूद ते, ऐं मक़ाम महमूद हीअं स्टेज वांगुरु हूंदो, मथां हूंदो। साईं फरमायो उन ते टे कुर्सियूं लॻंदियूं, विच ते मां वेंदुसि, साॼे पासे मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम खलीलुल्लाह वेंदो ऐं खाॿे पासे हज़रत अबू बकर सिद्दीक वेंदो। बाक़ी ॿिया नबी मुरसल पीर पैगंबर औलिया अबदाल अगवास अक़ताब सभु हेठि हूंदा, उन ॾींहुं मथे हूंदियूं त इहे टे कुर्सियूं। मैसर जो मैदान होंदो, अवां बे होंदा, असी बे होंदासीं, जॾहिं महबूब पाक मुंहिंजा दोस्त शफाते उज़मा जो पटको पाए, शफाते उज़मा जे दस्तार पाए, शफाते उज़मा जो ताज पाए, मुंहिंजो हबीब अची करे मुंहिंजा दोस्त मक़ाम महमूद ते वेंदो। ये गुनाहगार उते पंहिंजे साईं जी ज़ियारत कंदा ऐं इहा पिया चवंदा, पुनल पार तूं अथई, पुनल पार तूं अथई, मिलन मोमिनल जूं
सोना साईं अबो जन को जन किनल जो पुनल पार तो अथई पुनल पार तो अथई मिलन मोमिनल जो सोना साईं अबो जन को जन किनल जो पुनल पार तो अथई पुनल पार तो अथई मुझे महबूब करीम फरमायो पो उन दिहाड़े अल्लाह पाक हजरत अबू बकर सिद्दीक के यो इज़्न अता फरमाइंदो इजाजत मिलंदी ओ प्यारा अबू बकर सिद्दीक अज मशर जो मैदान भरला मां रब पाक तोखे इजाजत थो ॾियां जेके चाहे जन्नत मोकल जेके चाहे जहन्नम रसीद फरमा मुंहिंजा दोस्त एॾो अबू बकर सिद्दीक जो शान जंहिंजे लाइ मुंहिंजे हबीब पाक फरमायो अगर पूरी दुनिया जो ईमान हिकिड़े पासे रखियो वञे अबू बकर जो ईमान तराज़ो जे ॿिए पासे रखियो वञे त पूरी कायनात खां अबू बकर जो ईमान भारे थी पवंदो अबू बकर जो ईमान वज़नी थी पवंदो हे उहो सिद्दीक अकबर जंहिंजे लाइ मुंहिंजे हबीब फरमायो जेको माण्हू चाहे त मां दुनिया में हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जो दीदार कया उहो मुंहिंजे यारेगार अबू बकर सिद्दीक जो दीदार करे सिद्दीक सिद्दीका हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका थी फरमाए अंधेरी रात हुई चंड न उभरियो हो आसमान ते सब सितारा तारा चमकिया पे महबूब करीम मूं वटि हा मां आसमान जे सितारनि में निहारे अर्ज कयो मुंहिंजा दिलबर अवां जी उम्मत में को अहिड़ो आहे जंहिंजूं नेकियूं आसमान जे तारनि जेतिरियूं हुजनि मुझे महबूब फरमायो आयशा हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नेकियूं आसमान जे तारनि अमा आयशा फरमायो सुभान अल्लाह लेकिन मुझे महबूब पाक के अल्लाह रब्बुल आलमीन सीनन जो भी इल्म अता फरमायो नबी पाक फरमायो आयशा लेकिन तुझे सवाल करण जो मकसद यो हुयो त मां अबू बकर तुझे वालिद जो नालो वठंदुसि तो इहो पे सोचो मां उहो जवाब ॾींदुसि त आसमान जे तारनि जेतिरो नेकियूं हजरत अबू बकर सिद्दीक जो आहिनि ओ मोमिनन जी मां हजरत अबू बकर सिद्दीक जो केर मुकाबलो करे हजरत अमीर उमर जो पूरी जिंदगी जो नेकियूं हिकड़े पासे अबू बकर सिद्दीक जे हिकड़ी नेकी गारे सौर वारे हजरत उमर फारूक जे पूरी जिंदगी जे नेकिन का वधीक शान वारे आहे एदा सिद्दीक अकबर जा फज़ाइल पर अज दरवाजो ठुकियो नबी पाक फरमायो केरा या रसूल अल्लाह आयशा मुझे महबूब फरमायो आयशा केड़े या रसूल अल्लाह अबू बकर जे थिया मुझे महबूब फरमायो अबू बकर केर अम्मा आयशा सिद्दीका डिजी वैया अल्लाह खैर करे अज मुझो महबूब मुखे भी न पयो सुञाणे मुझे वालिद के भी न पयो सुञाणे सैयदा जल्दी जल्दी हजरत अबू बकर सिद्दीक जे घर आए बाबा अज मुझे साईं के अलाए छा थी वयो वा नबी पाक मुखे भी कोन पयो सुञाणे नबी पाक अवां के भी कोन पया सुञाणल हजरत अबू बकर सिद्दीक जल्दी जल्दी आयो मुझे महबूब जी बारगाह में पोतो अची करे सिद्दीक अकबर जो सलाम अर्ज कयो वा त मुझे महबूब अबू बकर जे सलाम जो जवाब दिनो आहे जवाब मिलो सिद्दीक अकबर वेठो कुछ देर का बाद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर खैर
बहुमदी अर्ज की मुझा राणा कुछ देर पेरी अवां जी तबियत मुबारक ते का कैफियत तारी हुई का हाल तारी जो मुझा सोना अवां मुखे भी कोन पे सुञातो मुंहिंजी धीअ आशा के भी कोन पे सुञातो साईं खैर ताए अवां जी तबियत मुबारक ठीक आ हजरत अबू बकर सिद्दीक सवाल कयो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ प्यारा अबू बकर मुके पैदा करने वाले रब करीम जो कसम मुझे जिंदगी में कदे कदे एड़ा भी लम्हात ईंदा आहिल जो मां जमीन ते वेही करे बराए रास्त पंजे रब पाक सा कलाम कंदो आया अल्लाह पाक सा मुझे गुफ्तगू थींदे आ रब करीम सा मुझा मारका थींदा आहिल ओ प्यारा अबू बकर जडे मुझो करीम सा कलाम थींदो वा उन वक्त में मां महबूब पाक के पंजी जात जी भी खबर कान होंदे आहे अबू बकर मां जमीन ते वेही पंहिंजे रब सां कलाम अबू बकर सिद्दीक इहा जो गाल बुधी मोहब्बत वारो हो खुशी में झूमी पयो उथे बैठो अल्लाह पाक जो हमदो पियो बयान करे रब जो सनाओ सिफत पियो बयान करे जने ही पियो फरमाए कुर्ब के रोने कादिर तुझा सुनो नबी सरदार दिने कुर्ब के रोने कादिर तुझा सुनो नबी सरदार दिने रहबर सारे रसूलन जो ऐ उम्मत जो आधार दिने रहबर सारे रसूलन जो ऐ उम्मत जो आधार दिने अबू बकर उठवा त मुंहिंजा महबूब पाक बि उठी बीठा ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक खे मुंहिंजे महबूब करीम भाकुर पाए पाण करीमन फरमायो अबू बकर मुंहिंजे हिन सीने में अॼु जेके भी इल्म हुया उहे सभई इल्म मां तो अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छॾिया आहिनि लेकिन प्यारा अबू बकर कॾहिं इहो न सोचजा त मूंखे नबी पाक जो इल्म मिलियो वा हाणे मां ॾिसां त नबी पाक जो मकाम केॾो वा अल्लाह जे हबीब जो मर्तबो चाहे पाण फरमायो या अबा बकर लम यारिफनी हकीकत गैर रब्बी ओ प्यारा अबू बकर सिद्दीक मां मदीने वारे मीर खे अल्लाह पाक जे इज्जत जलाल जो कसम मां मुस्तफा जे हकीकत के अल्लाह का सवा ॿियो केर बि समझे नथो सघे नबी पाक फरमायो अबू बकर मुंहिंजी हकीकत के अल्लाह का सवा ॿियो केर बि समझी कोन थो सघे हींअर जिन आऊं चवां साईं गुलाम अकबर खे तो साईं गुलाम अकबर तू मुझी हकीकत के कोन तो समझी सके तो साईं मूंखे चवंदो मौलवी साहब आऊं तोखे नथो समझां त ॿियो केरु समझंदो शुरू खां पंहिंजा तालुकात आहिनि वास्तो आहे अचण वञण आहे मुलाक़ातूं थींदियूं आऊं नथो समझां त ॿियो केरु समझंदो इन इहो जवाब सैयदना अबू बकर वटि बि हो चई पे सघियो त या रसूल अल्लाह मां तव्हांखे नथो समझां त ॿियो केरु समझंदो अवां ऐलान नबूअत कयो वा 40 सालनि में मां जो त तोसां बचपन गॾु गुज़रियो आहे अवां सां वापार गॾु कया अवां सां सफ़र गॾु कया मके वारी ज़िंदगी पंहिंजी गॾा ऐं मुंहिंजा दिलरुबा मां नथो समझां ॿियो केरु तो अवां खे समझे पर अबू बकर ईअं कोन फरमायो मां बदे अर्ज के मुंहिंजा दिलबर अबू कुहाफा जे पुट खे कहिड़ी ताक़त आहे जो तो महबूब जे हकीकत के समझे सघे हकीकत मुस्तफा जो इल्म
सैयदुना सिद्दीक़ अकबर के भी ना है। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब पाक के संदन हकीकत मुताबिक मेराज कराई। रब्बुल आलमीन फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। पाक आए आज़ात रब्बुल आलमीन जी जे पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के सैर करायो। मिनल मस्जिदिल हराम हरम वारे मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा अक़सा मस्जिद ताए अल्लज़ी बारकना हौलहु उहा मस्जिद अक़सा जंहिंजे चो तरफ़ असां पंहिंजो बरकतूं रखियूं आहिनि तां त असां पंहिंजे महबूब खे पंहिंजो निशानियूं ॾेखारियूं। इन्नहु हुव समीउल बसीर। बेशक वो रब्बुल आलमीन ॿुधंदड़ बि आहे त ॾिसंदड़ बि आहे। हिन आयत में अल्लाह पाक फरमायो त पाक आहे उहा ज़ात जे पंहिंजे महबूब खे सैर कराए। रब करीम के खबर हुई अल्लाह रब्बुल आलमीन आलिमुल गैब व शहादा। रब के खबर हुई त मुझे महबूब जो मेराज एक एड़ो अजीम मौजज़ो आ जेको हर के समझ में कोन ईंदो। मानो अकल का फैसलो वठंदा त मां रब्बुल आलमीन उन मानन जे फैसले का अग में पंहिंजो शान पंहिंजी सिफ़त बयान करिया त दुनिया वारो मुझे महबूब पाक के इहो मेराज के बे कोन करायो आ, मां रब्बुल आलमीन इहो मेराज करायो आ। मां मालिक आहियां, मां रब्बुल आलमीन हर शय जे मथा क़ादिर आहियां, जीअं चाहींदो आहियां ईअं कंदो आहियां। हाणे सवाल पैदा तो थे त अल्लाह पाक पंहिंजे महबूब के मेराज छो करायो, वजह छा हुई? जेकॾहिं वजह महबूबन करीमन के खास पैगाम के खास महबूबन सां ॻाल्हियूं करणियूं हुयूं त जे रब करीम जिब्रील जे वसीले कुरान पाक के नाज़िल पे फरमायो वो रब्बुल आलमीन ईअं भी पंहिंजे महबूब सां कलाम करे पियो सके। जेकॾहिं मेराज मुस्तफ़ा मां मुराद अल्लाह पाक जो दीदार आ त जेको रब्बुल आलमीन तूर सीना जबल ते सैयदुना मूसा कलीमुल्लाह के पंहिंजो दीदार कराए पियो सके, वो रब पाक मके पाक जी सरजमीन ते पंहिंजे महबूब के भी दीदार कराए पियो सके। जेकॾहिं न दीदार मां मुराद बराए रास्त रब करीम जो कलाम ॿुधण मक़सद हो त जेको रब करीम सैयदुना मूसा कलीमुल्लाह सां कलाम पियो करे उहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां भी कलाम करे तो सके। पोइ ज़रूरत कहिड़ी आई महबूबन के घुराण जी? आलमन सगोरन उन जो हिकमतों लिखियों आहिनि त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हज़रत ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं 1,24,000 कमो पेश अंबिया मुरसलीन आया। उन्हनि सभिनि नबियनि जे दावा हुए त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह पाक खां सवा ॿियो केर इबादत जो लाइक नाहे। उहे नबी सगोरा इहा दावा कंदा हा त अल्लाह पाक पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में अकेलो आ, वहदहु ला शरीक आ। जॾहिं क़ौम खे इहो पैगाम ॾींदा हा त माण्हू उन्हनि नबियनि खां पुछंदा हा, ऐ अल्लाह जा नबी जंहिं रब जे तव्हां तौहीद जो पैगाम पिया ॾियो, जंहिं रब पाक जे अवां वादानियत जो दर्स पिया ॾियो, उन रब पाक के अवां ॾिठो आहे या न, अवां उन जो दीदार कयो आहे या न? त उहे नबी सगोरा फरमाईंदा हा ला तुदरिकुहुल अबसार, ऐ दुनिया वारो
कायनात में एड़े का अख ही नाए जेको अल्लाह पाक जो दीदार करे सघे। के वटो अखी काने का, यानी उन नबीन जे फरमान जो मकसद यो हो त असा के जेको पैगाम मिलियो आ असा उन पैगाम ते उन हुक्म ते अमल कयूं पिया, असा रब पाक जो दीदार कोन कयूं। हजरत आदम का सवाल चो, हजरत आदम अलैहिस्सलाम ही जवाब ॾिनो। कौम सोचो आदम को न ॾिठो आ, थी सघे तो उन खां पुठियां अचण वारो नबी उन अल्लाह पाक खे ॾिठो हुजे। ॿियो नबी आयो उन खां इहो साॻियो सवाल चो, उन नबी पाक बि ईअं फरमायो त मां रब पाक खे ॾिठो नाहे। इहो सवाल नूह अलैहिस्सलाम खां, इहो सवाल इब्राहिम अलैहिस्सलाम खां, इहो सवाल हजरत मूसा अलैहिस्सलाम खां क़ौम सवाल कंदी रही। सभिनी नबियुनि जो हिकिड़ो जवाब हो, पर जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे महबूब पाक जे वारे आए अल्लाह पाक आलिमुल गैब रब पाक के ख़बर हुई त जीअं ॿियनि नबियुनि खां सवाल थींदो मुंहिंजे महबूब पाक खां बि इहो सवाल थींदो। ऐं रब करीम कुरान में फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमुल नबिय्यीन। ऐ इंसानो मुंहिंजो महबूब अवाम कंहिंजो बाबू नाहे, अल्लाह पाक जो रसूल आहे ऐं नबियुनि में आखिरी नबी आहे। रब पाक के खबर हुई तो जेको सवाल हजरत नूह अलैहिस्सलाम, हजरत इब्राहिम, हजरत मूसा अलैहिस्सलाम, हजरत ईसा अलैहिस्सलाम खां थियो, इहो सवाल मुंहिंजे महबूब खां भी थींदो। पर चूंकि मुझो हबीब आखिरी नबी आ, कौम के उम्मीद आ, कौम के आसरो आहे, पुठा अचण वारो नबी जवाब ॾींदो। मुंहिंजा दोस्त इन सवाल जे जवाब ॾियण जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे मुंहिंजे महबूब खे लामकान ते घुराए पंहिंजो दीदार भी करायो। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो पंहिंजे सोबत भी रब करीब नसीब फरमाए। अल्लाह पाक फरमायो दिलरुबा हाने वनी दुनिया ते ऐलान कर, ऐ दुनिया वारो अवां जो सवाल आहे त मूं रब खे ॾिठो आहे या न। मुंहिंजा दिलबर जेको तोखां ईअं पुछे उनखे चइजां राए तो रब्बे अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रास। ऐ पुछण वारो मां महबूब पाक हिन मथे वारी अखियुनि सां पंहिंजे रब करीम जो दीदार कयो आहे। मां पंहिंजे रब खे ॾिठो आहे। माण्हुनि अर्ज़ कयो सोना जे तव्हां ॾिठो आहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कहिड़ी आहे? मदीने जे साईं फरमाए मर रानी फ़क़द राअल हक़। जे मां मोहम्मद करीम के ॾिठो ते समझे रब पाक खे। जे मुंहिंजी दीदार कयो उन समझ अल्लाह पाक जो दीदार कयो। ऐं ॿी वजह त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस आ पाण फरमाए औरिदत अलैया उम्मती फी सुवरिहा फ़अलिमतु मन युमिन बि व मन यकफुर बि। पाण फरमायूं क़यामत ताईं जेके मूंते ईमान आणींदा उहा पूरी मुंहिंजी उम्मत मूंखे ॾेखारी वई। या रसूल अल्लाह हे फलानो वा फलानी कौम जो वा फलाने कबीले सां हिन जो ताल्लुक आ, इहो अवां ते ईमान आणींदो, ही तव्हां जो आशिक हूंदो, ही तव्हां ते दुरूद सलाम पढ़ंदो। मुंहिंजे महबूब फरमायो जेके ईमान आणींदा उन्हनि खे मां सुञाणंदो आहियां, उन्हनि जे ज़ात कौम कबीले जी ख़बर आ। ऐं जेके मूं ते ईमान न आणींदा, जेके मुंहिंजे नबुवत जो इनकार कंदा, मां मुस्तफा उन्हनि खे बि सुञाणंदो आहियां।
ईमान वारन के भी सुञाणंदो आ मुंहिंजो हबीब ऐं मुंहिंजे महबूब पाक जे साम्हूं उम्मत जा अमल बि पेश कया वया त मुंहिंजा दोस्त उहे अमल घटि हुया, उम्मत जूं नाफरमानियूं ज्यादा हुयूं, उम्मत जा गुनाह घणा हा ऐं वरी उन्हनि गुनाहगारनि जे लाइ जेको रब पाक जो दर्दनाक अज़ाब तयार थियल उहो अज़ाब बि ॾेखारियो वियो। जॾहिं हबीब उम्मत जा अमल ॾिठा ऐं मुंहिंजा दोस्त उन्हनि जे लाइ तयार थींदड़ अज़ाब ॾिठो त मुंहिंजे महबूब पाक जे निंड फिटे वई। अल्लाह जा हबीब रातिनि जो रातियूं जागंदा हा, महबूब पाक जे का रात रुकूअ में गुज़रंदे हुए, का रात सजदे में गुज़रंदे हुए, का रात मुंहिंजा दोस्त क़याम में गुज़रंदे हुए। एतिरो महबूब क़याम कंदा जो अम्मा आयशा सिद्दीक़ा ते फरमाए नबी पाक जा पेर मुबारक सुजी पवंदा। एॾो क़याम अम्मा आयशा ते फरमाए त महबूबन करीम जा जेके हथ मुबारक हा उहे रेशम खां भी ज्यादा नरम ऐं मुलायम, पर एॾो क़याम कंदा हा जो पूरी रात महबूबन के गुजरी वेंदी क़याम में। हजरत अनस बिन मालिक तो फरमाए त मांखे एक मरतबा शौक़ थियो त मां महबूबन करीमन जो क़यामुल लैल ॾिसां ऐं मां भी महबूबन सां गॾु रात जी नमाज पढ़ां। साईं फरमायो इशा नमाज पढ़ी मुंहिंजा महबूब थोड़ी देर जे लाइ लेटिया, आराम फरमायूं, पर याद रख महबूबन करीमन जो आराम ऐं तुंहिंजे मुंहिंजे आराम में ज़मीन आसमान जो फर्क। तुंहिंजी मुंहिंजी निंड गफलत वारी निंड हूंदी आ, हबीब तो फरमाए यनामो आईनी वला यनामो कल्बी। मां मुस्तफा जॾहिं आराम फरमाईंदो आहियां मुंहिंजो अखियूं बंदि थींदियूं आहिनि, मुंहिंजी दिलि सुजाग थींदी आहे। हिकिड़ी जंग मां महबूब पाक मोटिया, असां भी वेठो आ ड्यूटी ते, नबी पाक जे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो खिदमत में वेठो आ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाहबानी जे लाइ अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में वेठो आ। असां भी छा तो ॾिसे हिकिड़ो वण आ, मुंहिंजा दोस्त बुजुर्गो जेको पंहिंजे पारनि खे टोड़े कढे ज़मीन जी सतह खे चीरींदे फाड़ींदे नबी पाक जे मथां आयो। बटे लहरा दे करे यो वण वापस वनी पंजे जगह ते बैठो वा। मुझा महबूब पाक सुजाग था, असां भी अर्ज कयो राणा यो निशान लगो पियो आ। ओ वो वण आयो अवाजे मथा बे करे बटे हिया लहरा दे वरे वापस वयो वा। मुझे हबीब फरमायो मुखे न बुधा या नामो ऐनाय वला या नाबो कल्बे। जडे मां आराम कंदो आया मुझो अखियों बंद होंदियों आहिल, मुझे दिल सुजाग होंदे आहे। मुखे सब खबर आ त वण छो आयो छाजे ला आयो, चा भी अर्ज कयो सही तव्हां के सब खबर आ पर मुखे खबर काने। मऊन फरमाए इहो वण आयो अल्लाह जी बारगाह में अर्ज कई मौला अज तुंहिंजो महबूब मुझे पारे में आयो आ, आराम पियो फरमाए पर मां थोरो दूरा बीठो आहियां, इजाजत दे अज पंहिंजो पान के आजाद करे तुंहिंजे दिलबर जो करीब खां दीदार भी करे अचा त तूं हबीब ते सलात शरीफ जो नजरानो भी पेश करे अचा, महबूबन करीम जी ज़ियारत भी करे अचा। आशिक फरमाए महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण भी हले थे आया। समझी सचे रसूल के उठड़न बिसर झुकाया। महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां दिस किया छोड़ खजिया जो सरदार ले रुनो पे कुर्बन
भरो मोहम्मद जॾे यार खाच लोचे माण्हू मिसल बेचारे माण्हू मिसल बेचारे उन गोड़ा गले वहाया समझी सचे रसूल के उठड़न बिसर झुकाया महबूब बजे हुक्म सां एक डी हाशमी असा अबू जहल प्यो गलाए मुठ में जा सया सारू बरू गलाए एकदम हजार कलमा एकदम हजार कलमा पत्थरन पड़ी बुधाया समझी सचे रसूल के उठड़न बिसर झुकाया महबूब जे हुक्म सां। प्यारा मुसलमान भाइरो हजरत अनस बिन मालिक तो फरमाए महबूबन थोड़ी देर आराम कयो पान करे मां उठा ताज़ो वुज़ू फरमाए मुझे महबूब पाक नमाज शुरू कई मां भी वुज़ू करे पुठा आयो आहियां पुठा चे बीठो आहियां नबी पाक सूरे फातिहा अलहम्द शरीफ पढ़े ऐं उन खां बाद में नबी पाक सूरत बकरा जे तिलावत फरमाया मां सोचो नबी पाक 2 रुको पढ़ंदा 3 रुको 4 रुको मुंहिंजा दोस्तो पर पाण फरमाइनि था नबी पाक उहा सॼी सूरत बकरा यानी 28 सिपारा नबी पाक तिलावत फरमाया मां सोचो हाणे रुको कंदा पर मुंहिंजे महबूब पाक रुको को न कयो अल्लाह जे महबूब सूरत आले इमरान शुरू कया आले इमरान में पूरी पढ़िया नबी पाक सूरत मायदा शुरू कया मायदा सूरत महबूब न पूरी पढ़िया ऐं सूरत निसा जा भी चंद रुको का बाद में तकरीबन नबी पाक हिकड़ी रकात में 6.5 सिपारा या 7 सिपारा अल्लाह पाक जे कुरान पाक जा पढ़िया पो महबूब जी तिलावत उहा थोरी हुई जी असां वटि हाफ़िज़ पढ़ंदा जो कुछ भी समझ में कोन ईंदो हज़रत अबू हुरैरा साईं तो फरमाए त मदीने जो मीर जॾहिं क़ुरान पढ़ंदो हो त महसूस ईअं थींदो हो ॼण जिब्रील हींअर अल्लाह जो क़ुरान खणी पियो अचे साईं तो फरमाए मां कई मरतबा ॾिठो नबी पाक जॾहिं जमात खे उम्मत खे निमाज़ पढ़ाईंदा हा त झंगल मां शींहं बगर चीता निकिरी ईंदा हा मस्जिद नबवी शरीफ जे दीवारनि ते कन लॻाए रसूल दो जहां जे ज़बानी अल्लाह जो क़ुरान ॿुधंदा हा पो महबूबन करीमन सुकून सां इत्मीनान सां 6.5 सिपारा पढ़िया पो उन खां बाद में मुझे महबूब करीम रुकू फरमायो पो हजरत अनस बिन मालिक तो फरमाए त साईं जो रुकू 3 तस्बीह वारो कोन हो 5 तस्बीह वारो कोन हो 7 या 9 तस्बीहात वारो कोन हो साईं तो फरमाए व रुकू हो ककियाम है उन रुकुआ में भी एतरो टाइम लगो वा जेतरो टाइम नबी पाक के 6.5 सिपारा तिलावत करण में लगो रुकू का मथे कौमा में आया इतरो टाइम कौमा में लगी वियो अल्लाह जी हमद पे बयान कन अल्लाह जी तस्बीह पिया पढ़न वरी सजदे में वया त जेतरो टाइम महबूबन करीमन के क़याम में लगो एतरो टाइम महबूबन के सजदे में लगो
वरी सजदे का सदा थे जलसे में आया। इतरो टाइम जलसे में लगो, इतरो टाइम बीर उस सजदे में लगो। वा हासिले कलाम हजरत अनस बिन मालिक तो फरमाए, मुझे महबूब पाक एड़ी तरह बरकातों नमाज पढ़े जॾहिं सलाम फेरोवा त मुंहिंजा दोस्त फजर जो टाइम थी वियो आहे। महबूब वेठा, मां ॾिठो त पाण करीम जा पेर मुबारक एॾा सुर्ख ऐं लाल थी पिया जो मूंखे गुमान थियो त अन करीब नबी पाक जा पेर मुबारक फाटी पवंदा, खून मुबारक निकिरंदो। ईअं पेर मुबारक सुजी पियो। जॾहिं दुआ घुरियूं तो वांगे दुआ कान हुई, मुंह वांगे कान हुई। नमाज पढ़ो दुआ घुरो, मौला दुनिया दे, दौलत दे, सेहत दे, चंग भलाई दे, रोजी में बरकत दे, मालिक पैसो दे, कंहिंजो मोहताज न कर। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो, ईअं तुंहिंजी मुंहिंजी दुआ हूंदी आ। पर हज़रत अनस बिन मालिक तो फरमाए, नबी पाक इहा दुआ कान घुरी, मुंहिंजा मौला मूंखे बादशाही दे, मुंहिंजे बचन खे बादशाही दे, दुनिया दे, दौलत दे। न अल्लाह जे महबूब हथ कया, ऐ मुंहिंजा मालिक मिठा, मुंहिंजी गुनाहगार उम्मत के जे तोखे पारत हुजे, ये मुंहिंजा गुनाहगार जंहिंजो मां मोहम्मद खां सवा ॿियो केर बि नाहे, जेके मूंसां उम्मीदूं लॻायो वेठा हूंदा आहिनि ऐं ईअं पिया चवंदा आहिनि त तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तूं ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तूं ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी। ओ ॿियो केर ॿुधंदो दर्दन जुदा हो अवामे नबी साईं मुझो निगाहो तोरे न तरदी कश्ते बुढ़े जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी तोते आ मोहम्मद तवक्कल जॾे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जे। अल्लाह जो कसम, ए मुझे महबूब जो दुआऊं घुरलियो अदा ये तव्हांजे साम्हूं आऊं वॾो पटको ॿधो वाइज़ पियो करियां। अवां सोचींदा हूंदा त मौली साहब आहे, इहो फिलानो आहे, वॾो अल्लाह वारो आहे, पर मां जेको आहियां, मुंहिंजा जेके अमल आहिनि, मुंहिंजा जेके करतूत आहिनि, उन्हनि जी त मूंखे ख़बर आहे न त मां छा आहियां। अवां वेठा आहियो, अवां खे आऊं त आशिक़े रसूल पियो सम्झां, आऊं तव्हांखे नेक पियो सम्झां, पर तव्हां छा आहियो उन्हनि जी त अवां खे ख़बर हूंदी त अकेलाई तुंहिंजी मुंहिंजी कीअं थी गुज़रे। अल्लाह पाक सां तुंहिंजी मुंहिंजी केतिरी वफ़ादारी आहे, रसूलुल्लाह सां केतिरी वफ़ादारी आहे। अरे मुसलमान पंहिंजे दिल ते हथ रखी ॿुधा, अॼु उहो कहिड़ो गुनाह जो कमु आहे जेको तूं मां न पिया कयूं। चोरी असां में, रिश्वत असां में, ज़िना असां में, शराब असां में, पैसो मिले, भले नमाज़ी हुजे, हाजी साहब हुजे, मौलवी साहब हुजे, पैसो मिले न सोचींदो त हलाल जो या हराम जो आहे, अचण खपे मुंहिंजा दोस्त। पर उन जे बावजूद भी रब पाक तुंहिंजी मुंहिंजी इज्जत रखी। जेकॾहिं वो साबिक़ अंबियान वारो सिलसिलो हुजे हा न, जेको गुनाह कंदो हो उन जी पेशानी ते लिखजी वेंदो त हाजी साहब चोरी कई आहे। शराब पीअंदो हो लिखजी वेंदो त साईं जिन शराब पीतो आहे। केर ज़िना कंदो हो त उन जी पेशानी ते लिखियो हूंदो, हर कंहिंखे ख़बर हूंदी त न ज़िना कयो। अॼु जेकॾहिं उहो सिस्टम ऐं हुजे हा त तव्हां छा था सम्झो। कई चेहरा कारा हुजनि
पर रब पाक उन दिलबर जे करे लॼ रखी तॾहिं असीं चवंदा आहियूं त इबदारनि जी बदकारनि जे असां गंदनि गुनाहगारनि जे कई पुनल तो पोइ वारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे कई पुनल तो पोइ वारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे ॿियनि नबियनि जी उम्मत यादि अचे थी ॾोहो ॾिसी पंहिंजी जान ॾके थी ॾोहो ॾिसी पंहिंजी जान ॾके थी कयूं जेका कज़ा मिले तिन खे सज़ा आए तौबा तौबा ज़ारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे प्यारा मुसलमान मुझे महबूब पाक जे क़यामुल लैल अल्लाह जो हबीब रातन जो रातियों जागंदो वा मुझे रब पाक फरमायो जिब्राइल मुझे महबूब के वठे ला मकानत आ तमा रब पाक पंजे हबीब के पंजो दीदार बे कराया ए पंजे रहमत मगफरत बख्शिश जा पहाड़ ए समंदर दिखारिया ता मुझे महबूब के इत्मीनान कल्ब मिले त मुझे उम्मत जा गुनाह छोड़ना आहिल मुझे रब पाक जे रहमत वसे आहे तॾहिं तोखे मूंखे बख्शराण जे ला मुझो हबीब ला मकान ते महबूब निकतो पुछण वारनि पुछो नबी पाक केॾा पिया वञनि आशिक ने जवाब दिनो तारश ते मुहिंजो सजन मेरा जमानन प्यो वने अर्श ते मुहिंजो सजन मेरा जमानन प्यो वने तो असां नालायकन खे अज रंग गलाइण प्यो वने तो असां नालायकन खे अज रंग गलाइण प्यो वने अर्श ते मुहिंजो सजन मेरा जमानन प्यो वने अल्लाह पाक सामो व्यारे मुझे रब फरमाए दिलरुबा मन अहबक व सहबक दिलबर जेकी तुंहिंजी मोहब्बत में रहिया जेकी तुंहिंजी सोहबत में रहिया मुझा राणा फिक्र न कर उनके बख्शे जन्नत ॾियण मां रब्बुल आलमीन जो कम तॾहिं त मुझे महबूब फरमायो त राई जे दाणे जेतिरो और जे दाणे जेतिरो सरह जे दाणे जेतिरी जे दिल में मां मोहम्मद करीम सां मोहब्बत हूंदी उनके क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद जी शफाअत नसीब थींदी हाँ महबूबन जी शफाअत नसीब थींदे जंहिंजे दिल में और जे दाणे जेतिरी मुझे हबीब सां मोहब्बत हूंदी मोहब्बत जी अलामत चाहे तव्हां ॿुधो किथे जलसो आहे दिल चयो यार फारग वेहण खां बहितर आहे महबूबन जो हली ज़िक्र ॿुधो आलम ईंदो नात खान ईंदो नबी पाक जो शान ॿुधूं तूं आए हिते वेंदे तुम आलम बयान कयो नात खान नात पढ़ी मोहब्बत रसूल में तुंहिंजी अखियुनि मां रुड़क निकिरी आया ये आंसू जेके आहिनि ये मोहब्बत रसूल जी अलामत आहिनि मुझे हबीबन फरमायो जै पे दिल में मां मुस्तफा सा मोहब्बत होंदी उनके क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शफाअत नसीब थी अल्हम्दुलिल्लाह ये नेमत अल्लाह पाक तव्हां असां के नसीब कई आहे ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भा पो अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात ला मकान ते घुराए तुंहिंजे मुंहिंजे महबूब पाक के पंहिंजो दीदार बि करायो पंहिंजे महबूब पाक
पाक के रब्बुल आलमीन मा कान व मा यकून जो इल्म बि अता फरमायो। दुनिया जो मुझा दोस्तों बुजुर्गो आखिरत जो सब बरकतों फजीलतों रब पाक पंजे महबूब के अता फरमाए। अल्लाह पाक पंजे दिलरुबा सा मुलाकात कया। मुझा दोस्त मुलाकात दुनिया में थींदियूं आहिनि कलाक ब कलाक टे कलाक कुर्बान वञा मुझे रब जे शान ता जे 18 साल पंजे दिलरुबा के साम्हूं विहारे पंहिंजो दीदार करायो आहे। जॾहिं रब जो दीदार थियो मुझे मुस्तफा उते भी तोखे मूंखे न विसारियो। मुझा मौला मूंखे तो मेराज करायो। मुझी उम्मत रब पाक फरमाए मुझा दिल बर फिसलाते मिराजुल मुमिनीन। मुझा राणा मां रब पाक अवां जी उम्मत जो मेराज नमाज में रखी। नमाज मोमिनन जो मेराज आ। तदे बुजुर्ग अल्लाह जा वली फरमाइन था तो जेको मानू चवे त अल्लाह पाक मूंसे कलाम करे अल्लाह पाक मूंसे कचारी करे तो उनके खपे वो रब पाक जे कुरान जी तिलावत करे। जॾहिं वो अल्लाह जो कुरान पढ़ंदो आहे ईअं सम्झो त रब्बुल आलमीन उन सां मार का पियो करे अल्लाह जो उन सां कलाम पियो। पर जेको चाहे त मां रब सां कलाम कयां तो उनके घुर्जे तो वो नमाज पढ़े। नमाज एक अड़ो अमल आ जेको बानू पंहिंजे रब पाक सां कलाम कंदो। मुसलमान नमाज की पाबंदी कर पंहिंजो पान के नबी पाक अलैहिस्सलातु सलाम जे सुन्नत शरीयत जे ताबे कर। असा मुसलमान आयूं महबूबन करीमन जा उम्मती आयूं। मुझा दोस्तों हबीबन करीमन सा जेका तुझी मुझी निस्बत आ वो एडी आली शान निस्बत आ। पर मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा जेकने तो निस्बत तुझी आहे अल्हम्दुलिल्लाह। पर मुझा दोस्त ये निस्बत सिर्फ नाले जी न होजे अमली भी निस्बत हुअण घुर्जे। नमाजा रोज़ोवा हज्जा ज़काता हुकूकुल्लाह पर हुकूकुल इबाद भी जरूरी है। यानी बानन जा हक मापे जा हक औलाद जा हक पड़ोसी जा हक उलमा मौजूदन। हुजूर फरमायो कई अड़ा मानू भी होंदा नमाजी होंदा हाजी होंदा तस्बीह पढ़ंदा उमरा कंदा हज कंदा मानन जी नजर में नेक होंदा पर कयामत जे दिहाड़े उनन के जन्नत त नसीब कान थींदी पर जन्नत जी खुशबू भी उनके नसीब कान थींदी। अर्ज के या रसूल अल्लाह नमाजी रोजेदार हाजी उमरे करण वारा जे जन्नत में न वींदा त पो केर वींदो। पर फरमायूं हाजी होंदा नमाजी होंदा पर उन जी शरारत का पारे वारो परेशान होता। पारे वारन के ईज़ा ईंदा पारे वारन के तकलीफों दींदा। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भले पियो नमाजों पढ़े रोजा पियो रखे पर पारे वारन के ईज़ाए चो पारे वारन के तकलीफ दे तो जन्नत दूर जी गाल जन्नत जी खुशबू उनके न मिलंदी। अज तवां सा दसो असांजो पारे वारन सा छा रवैयो आहे। पंहिंजे करीब रिश्ता पंहिंजे भाइरनि सां पंहिंजा ताल्लुक रखो गाल गाल ते रिश्ता न टोड़ियो ऐं पंहिंजे भेनरनि जे बारे में खुदा खां डिजंदा कयो। पंहिंजे भेनरनि जे बारे में अल्लाह खां डिजंदा कयो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो शरीयत पाक में अल्लाह पाक जेतरो हक पुट जो रखियो आ ओतरो ही रब्बुल आलमीन धीअ जो भी रखियो आ। इया ना है त बाबो वफात करे उन जी मिल्कियत उन जी जायदाद उन जे तरको भाइर पारे में तक़सीम करे वेन भेनरनि के विसारे छॾिन या भेनरनि का माफ़ करानी यो ज़ुल्म आ। क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी जबान हलाए तरीको इस्तेमाल करे पंहिंजे भेनरनि का हक न बख्शा क़यामत जे ॾींहुं रब पुछंदो। असांजे माशरे में इहा साईं जिन हर साल उम्रे ते पिया वञनि हर साल उम्रे ते पिया वञनि ऐं उन जी भेण बीमार आहे उन वटि इलाज जा पैसा कोन्हे।
हाजी हर साल रमजान में मानन के मुंहिंजा दोस्तो रोज़ा पियो अफ्तार कराए ऐं हाजी साहब जी भेण जे बच्चन के पाइण जे लाइ सोता ता कपड़ा कोने। हाजी साहब ये उम्रो तोखे कम न ईंदो, पंहिंजे रिश्तन जो कदर कर। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके अल्लाह पाक हिक धीअ दे ॿ धीअूं दे उनजी सुठी तरबियत करे सुठी तालीम दे सुठी जाइ ते पंहिंजे धीअ जो रिश्तो कराए वो माण्हू क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद सां जन्नत में ईअं गॾु हूंदो जी हथ जूं ॿ आङिरियूं गॾनि। हुज़ूर फरमायो पे वफ़ात करे वियो भाउ हो, उन पंहिंजे भेनरनि जी सुठी तरबियत कई सुठी तालीम ॾिनी सुठो अखलाक सेखारियो ऐं पंहिंजे भेनरनि जी सुठी जाइ ते रिश्तो करायो। सुठी जाइ ते ईअं न त जेको चरियो मुल्लो मवाली मिलियो उनखे ॾेई छॾियो त बाबा हाणे असांजो अज़ीज़ असां न ॾींदासीं, ॿियो केॾे ज़ुल्म आहे। जबरदस्ती ना है, जिया पुट जी मर्जी रखी वेंदी आ धीअ जे लाइ बि इहो हुक्म आहे पंहिंजी धीअ खां पुछो दादी तुंहिंजो रिश्तो करायूं था, तूं नथो पुछी, तो भाउ ईअं नथो पुछी, उनजी सरती सली के चो उहा पुछे, उनजी मां पुछे, उनजी भेण पुछे त तुंहिंजो फिलानी जाइ ते रिश्तो करायूं था, तुंहिंजो छा ख्याल आहे? जेकॾहिं राज़ी आहे त रिश्तो करा, जे नाराज़ आहे त मना कर। अमूमन पंहिंजे माशरे में अल्लाह पाक औरत के हयादार बनायो। मां कोन तो समझा त भाप पे या रिश्तेदार के भी न्याणीअ खां के धीअ खां पुछंदो तो तुंहिंजो हिते रिश्तो करायूं था तोखे क़बूल आहे या न। असांजी त मुंहिंजा दोस्त न्याणी चवंदी भाउ तोखे जीअं वणे तीअं कर, मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां। धीअ पंहिंजे पे खे ईअं चवंदी, पोइ जेकॾहिं उनजो थियण वारो मुड़ुस निभागो निकितो न त उहा धीअ उमिरि सॼी चवंदी पई त बाबा मूंखां पुछियो हो, भाउ मूंखां पुछियो हो, मूं पाण हा कई, जेकॾहिं मां इनकार कयां हा त हीअ शामत मुंहिंजी गिची में कोन पई आहे। पर जेकॾहिं पंहिंजो फ़ैसिलो मुसलत कंदे उनजो मुड़ुस मवाली निकितो, चरियो निकितो, बेरोज़गार निकितो, तो वह धीअ हमेशा खणी लोक खे न ॿुधाईंदी पर रब खे ते शिकायत ॾींदी, मुंहिंजा मौला हीअ चरियो मूंखे रब कंद में आयो, हीअ शामत मुंहिंजे भाउ मुंहिंजे कंद में विधी। उहा माण्हुनि जे साम्हूं तुंहिंजी शिकायत कोन कंदी। इन जे लाइ मुंहिंजे हबीब फरमायो भाउ पंहिंजी भेण जो सुठी जाइ ते रिश्तो करे ऐं पोइ हफ़्ते में, महीने में, 15 ॾींहं में पंहिंजी भेण जे घर वञे, कॾहिं 50 रुपया ॾे, कॾहिं 100 रुपया ॾे, कॾहिं 500 रुपया ॾे, कॾहिं मुंहिंजा दोस्त फ्रूट वठी अचे, कॾहिं किथां मोटियो कपिड़नि जो सूट वठी आयो, कॾहिं का सुठी शइ वठी अची पंहिंजी भेण खे ॾिनई। मुंहिंजे महबूब फरमाए जेको ईअं कंदो अल्लाह पाक उन जे 7 पुश्तनि मां गुरबत खे भॼाए छॾे, वो कदे दुखियो ॾींहुं न ॾिसंदो। ऐं मुंहिंजा दोस्त हुकूकुल इबाद उलमा मौजूद आहिनि, हुकूकुल इबाद ईअं सम्झो त 99% हुकूकुल इबाद आहिनि ऐं 1% हुकूकुल आहे। केर माण्हू नमाज कोन तो पढ़े, रोज़ो कोन तो, नमाज रोज़ो फर्ज़ आहे, लाज़मी अदा करणो आहे, पर मुंहिंजो रब गफूर रहीम आहे, हिकु सजदो करे रब जिंदगी जा गुनाह माफ़ करे छॾे, केरु पुछण वारो कोन्हे। पर जेकॾहिं पूरी जिंदगी नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कातो ॾे, हिकिड़ो मिंट भी गफ़लत में न गुज़ारे, पर महबूब तो फरमाए पाड़े वारो तकलीफ़ खां परेशान आहे त जन्नत त पंहिंजी जा खुशबू बि जन्नत जी नसीब कोन थींदी। हुकूकुल्लाह नबी पाक फरमायो क़यामत जे ॾींहुं कई अहिड़ा माण्हू ईंदा जेके नमाज़ी भी हूंदा, रोज़ेदार भी हूंदा, हाजी भी हूंदा, पर अल्लाह पाक उनखे ज़लील करे जहन्नम जे हवाले कंदो। या रसूल अल्लाह कीअं ज़लील था? पाण फरमाए नमाज़ी हूंदा पर गिलाऊं कंदा, गीबतूं कंदा, इल्ज़ाम हणंदा, बोतान हणंदा, पोइ जिन जूं हुन गिलायूं कयूं, गीबतियूं कयूं, उन्हनि जा गुनाह हिन खे मिलंदा, हिन जूं नेकियूं रब उन्हनि खे ॾींदो, उहे जन्नत में वेंदा, इहो पराया गुनाह खणी जहन्नम जे हवाले थी।
मुझा दोस्त, अल्लाह पाक तव्हां असांखे साईं जी शरीयत ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पंहिंजे बच्चन जा पंहिंजे औलाद जा रिश्ता ॾिसी वासी कयो। ऐं जेकॾहिं अव्हां जे घर में धीअ जवान आहे, उलमा मौजूद आहिनि, हज़रत मखदूम अब्दुल्ला हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त जे घर में धीअ जवान आहे ऐं बग़ैर उज़्र शरई जे, कोई शरई उज़्र ना है, बग़ैर उज़्र शरई जे वो मानू पंहिंजे धीअ जो रिश्तो नथो कराए, उन जी का बि इबादत खुदा जी बारगाह में क़बूल कोन थी। हाँ, जेकॾहिं को उज़्र ना आहे पोइ, पर जे उज़्र का मजबूरी आहे उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। पर रिश्ते घुरण वारा भी आहिनि, मुनासिब रिश्तो भी आहे, पर पोइ बि हाजी साहब ज़िद करे वेठो मां न ॾींदुसि। तो हुजूर फरमायो एड़े मानू जी इबादत मुअल्लक रहंदी है, जियां रोज़ो तो फर्ज आ, पर पान फरमायो जेसी उन जो फितरानो अदा न तो थे तो रोज़ो रब जी बारगाह में कोन तो पहुंचे। एड़े तरीके से अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे 5 वक्त पाबंदी सां नमाज पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं रब्बुल आलमीन तव्हां सां सभिनि खे महबूबन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह ये असांजा दोस्त आहिनि, इन जो यूट्यूब चैनल आहे गुलाम सज्जन के गुलाम सज्जन साईं, यूट्यूब ते चैनल आहे। अॼो को प्रोग्राम भी इंशाअल्लाह इन ते तव्हांखे मिलंदो ऐं उन्हनि खे तव्हां ॾिसंदा कयो, फॉलो कंदा कयो, ॿियनि दोस्तनि सां शेयर भी कंदा कयो। ये इस्लामी प्रोग्राम आहिनि, थी सके तो हिन मां कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते भी अमल कयो त मुंहिंजी भी आख़िरत संवरी पवंदी, तव्हांजी भी संवरी पवंदी। ऐं जंहिं इहो नेकी जो कम करे वीडियोस वग़ैरह बनाया, अल्लाह पाक उन्हनि खे भी उन्हनि जो अजर ऐं सवाब ॾींदो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। को सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, किसकी आँखों ने देखा है ऐसा नबी, आप सा इस जहां में आया ना कोई, शान बाते खुदा शान है आपकी, वो हमारे नबी, हम उनके उम्मती, वो हमारे नबी, हम उनके उम्मती, उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, तेरा है मुस्तफा असल कुरान है, चेहरा है मुस्तफा असल कुरान है, चेहरा है मुस्तफा असल कुरान है। आशिकों की तिलावत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, उसे आज़मे इमाम तो का वल्लों का, उसे आज़मे इमाम हो तो का वल्लों का, उसे आज़मे इमाम तो का वल्लों का, जलवाही शानी कुदरत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। बाबा पंजी जगह ते वही सही दुआ फरमाता वल मुरसलीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन, या रहमान रहीम रब, जो कुछ ज़िक्र खैर जो तिलावती नाज शरीफ ते वाइज़ व नसीहत एहतमाम इंतज़ामात
हाजी इनायत वलद आदम अंगारियो, मोहम्मद अजीम वलद आदम अंगारियो, हाजी अब्दुल सत्तार वलद आदम, गुलाम नबी वलद आदम, मोहम्मद अली वलद आदम, मौलवी मोहम्मद रमज़ान वलद मोहम्मद इस्माइल पारन जे तरफ़ां कई वियो। या रब्बल आलमीन जो सवाबन जे वालिदैन अज़ीज़न करीबन खे जेके दुनिया मां वफ़ात करें उन्हनि खे बख़्शूं था कबूल मंज़ूर फरमा। या रब्बल आलमीन मुंतज़मीन हज़रात जे घर बार में रोज़गार में बरकतो रहमतो नसीब फरमा। असां सभिनि जे हाल ते रहम करम फरमा। असां सभिनि खे दीन दुनिया जी नेमतनि सां माला माल फरमा। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क मोहब्बत ऐं अदब नसीब फरमा। या रब्बल आलमीन असां के खौफ खुदा इश्क मुस्तफ़ा नसीब फरमा। असां सभिनि जे घर बार में रोज़गार में कारोबार में बरकतो रहमतो नसीब फरमा। मुंहिंजा करीम रब बीमारनि के शिफ़ाऊं नसीब फरमा। तंग दस्तनि के फराख दस्ती अता फरमा। बे औलादनि के औलाद नसीब फरमा। बे हिदायतनि के हिदायत नसीब फरमा। मुंहिंजा महबूब रब असां सभिनि के दीन ऐं दुनिया जी नेमतनि सां माला माल फरमा। मुंहिंजा करीम रब जेसीं जियारी इस्लाम से वाबस्ता मरण वक़्त असां सभिनि जो ख़ात्मो ईमान ते फरमा। जिन दोस्तनि इहो प्रोग्राम कयो जलसो कयो या अल्लाह उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत जो बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमा। उन्हनि जे रोज़गार में बरकतूं रहमतूं नसीब फरमा। पंहिंजे महबूब जे सदके जमात आमीन जे सदके मूं गुनाहगार सियाकार मुंहिंजे माउ पीउ उस्तादनि मुर्शिदनि ऐं मूं मिस्कीन जे दोस्तनि जी मग़फ़िरत बख़्शी फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन आमीन बिरहमत।